नाज़रीन वाक़िया नासी नूरियाबाद वेझो अलमनाक सानियो PPMP एलियसन ज़रदारी पारां दुख जो इज़हार कयो पियो आहे। ख़बर अवां शेयर कई पिया। PPMP एलियसन ज़रदारी पारां हादसे जो अफ़सोस कयो पियो आहे। ख़बर के हवाले से नाज़रीन अवांखे आगाह कंदालूं। नूरियाबाद वेझो अलमनाक सानियो पेश आयो हो। PPMP एलियसन ज़रदारी पारां दुख जो इज़हार कयो वियो आहे। पीपुल्स पार्टी MP एलियसन ज़रदारी वधीक चयो त नूरियाबाद साने ते दुख थियो आहे। MPA वधीक चयो त दुख वारी घड़ी में मुतासिरनि सां गॾु आहियूं। नूरियाबाद हादसे में 18 माण्हू फौत थी चुका आहिनि। अफ़सोसनाक ख़बर आहे। नाज़रीन अवां सां शेयर कंदा हलूं। गुज़िरियल राति इहा वाक़ियो पेश आयो हो जंहिंमें 18 मुसाफ़िर सड़ी अजल जो शिकार थी विया हुआ, जंहिं ते PPMP एलियसन ज़रदारी पारां दुख जो इज़हार कयो वियो आहे। पीपुल्स पार्टी जे MPA एलियसन ज़रदारी वधीक चयो त नूरियाबाद साने ते दुख थियो आहे। PPMP एलियसन ज़रदारी पारां दुख जो इज़हार कयो पियो आहे। पीपल्स पार्टी MP एलियसन ज़रदारी वधीक चयो त नूरियाबाद साने ते दुख थियो आहे। MPA वधीक चयो त दुख वारी घड़ी में मुतासिरनि सां गॾु आहियूं। नाज़रीन गुज़िरियल ॾींहुं अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो हो जंहिंमें 18 मुसाफ़िर सड़े अजल जो शिकार बणिजी विया हुआ। नूरियाबाद वेझो अलमनाक सानियो पेश आयो हो जंहिं ते PPMP एलियसन ज़रदारी पारां दुख जो इज़हार कयो वियो आहे। पीपुल्स पार्टी जे MPA एलियसन ज़रदारी वधीक चयो त नूरियाबाद साने ते दुख पहुतो आहे। MPA वधीक चयो त दुख वारी घड़ी में मुतासिरनि सां गॾु आहियूं। ख़बर के हवाले से नाज़रीन अवांखे आगाह करे रहिया आहियूं। या ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदा हलूं। नूरियाबाद वेझो अलमनाक सानियो पेश आयो हो। PPMP एलियसन ज़रदारी पारां दुख जो इज़हार कयो वियो आहे। पीपुल्स पार्टी जे MPA एलियसन ज़रदारी वधीक चयो त नूरियाबाद साने ते दुख पहुतो आहे। MPA जो वधीक चवणु हो त दुख वारी घड़ी में मुतासिरनि सां गॾु आहियूं। पीपल्स पार्टी MP एलियसन ज़रदारी वधीक चयो त नूरियाबाद साने ते दुख थियो आहे। MPA वधीक चयो त दुख वारी घड़ी में मुतासिरनि सां गॾु आहियूं। नूरियाबाद हादसे में 18 माण्हू फौत थी चुका आहिनि। ख़बर अवां सां शेयर कई पिया। नूरियाबाद वेझो अलमनाक साने ते PPMP एलियसन ज़रदारी पारां दुख जो इज़हार कयो वियो आहे। अफ़सोसनाक ख़बर आहे। नाज़रीन अवां सां शेयर करे रहिया आहियूं। नूरियाबाद वेझो अलमनाक सानियो पेश आयो हो जंहिं ते PPMP एलियसन ज़रदारी पारां दुख जो इज़हार कयो वियो आहे। पीपुल्स पार्टी MP एलियसन ज़रदारी वधीक चयो त नूरियाबाद साने ते दुख थियो आहे। MPA वधीक चयो त दुख वारी घड़ी में मुतासिरनि सां गॾु आहियूं। नाज़रीन ख़बर के हवाले से अवांखे वधीक ॿुधाईंदा हलूं त गुज़िरियल राति इहो अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो हो। बोर्ड मुतासिर हुआ जेके कराची खां केन शाह तरफ़ वञी रहिया हुआ त अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो हो जंहिं सबबि 18 मुसाफ़िर सड़ी अजल जो शिकार बणिजी विया हुआ।